अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम धरती जा सितारा में बाखा पीरज़ादा जा खोड़ सारा सलाम क़बूल कंदा। अॼु असांजे सितारे जे घर मौजूद आहियूं। उन जे हवाले में मां छा चवां। लतीफ़ चवाणी त जान जान हुई जेरी वर्ची न वेठी, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां असां मौजूद आहियूं मैडम फ़हमीदा हुसैन साहिबा जे घर, ऐं उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी जा खोड़, उन्हनि जूं कारकर्दगियूं बिल्कुलु ईअं ई लतीफ़ साईंअ जे बेतवाइया आहिनि। उहे सिंधी ॿोलीअ जूं माहिर आहिनि ऐं उस्ताद आहिनि, बहितरीन कहाणीकार आहिनि। जीअं चइबो आहे न नाज़रीन, त अहिड़ियूं शख़्सियतूं जो हवालो ॾियण जे लाइ लफ़्ज़ न बचंदा आहिनि। त बिल्कुलु ईअं ई अहिड़ी कैफ़ियत आहे मुंहिंजी हिन वक़्तु, त मां मैडम फ़हमीदा हुसैन साहिबा जो कहिड़ो हवालो ऐं छा चवां जो उन जे लाइ बिल्कुलु सूटेबल रहंदो ऐं इंट्रोडक्शन उन्हनि जो मुकमिल थींदो। मां नथी सम्झां त अहिड़ो को लफ़्ज़, अहिड़ो को मुतारिफ़, अहिड़ो को तारीफ़ आहे जेको मां मैडम खे चई थी सघां या उन्हनि जो मुतारिफ़ कराए थी सघां तव्हां सां। सो वधीक इंतज़ारु कोन था करायूं पिया, हलूं था मैडम जे घर ऐं मैडम असांजो इंतज़ारु कंदी हूंदी। सो मैडम खे बि वधीक इंतज़ारु कोन था करायूं। धरतीअ जा सितारा जो अॼु जो जेको सितारो आहे मैडम फ़हमीदा हुसैन साहिबा आहे। थैंक यू मैडम, तव्हां असांखे टाइम ॾिनो पंहिंजे क़ीमती शेड्यूल मां ऐं असांजी टीम खे। त इट इज़ एन ऑनर टू इंटरव्यू एज अ पर्सनैलिटी लाइक यू, ऐं उमेदु आहे त असांजे नाज़रीन खे बि अॼु ॾाढो इंफॉर्मेटिव प्रोग्राम रहंदो ऐं तव्हां जहिड़ी शख़्सियत हिकिड़ी सिंध जे लाइ इंस्पिरेशन रही आहे। शुरूआत खां मैडम शुरू कंदासीं त तव्हां असांजे नाज़रीन सां शेयर कयो त तव्हां जी जेका तालीम हुई ऐं एज़ अ औरत जेके तव्हां में तब्दीलियूं आयूं ऐं जेके तव्हांजा ख़्यालात हुया, त जीअं त तव्हां पंहिंजे आत्मकथा में बि इहो ज़िक्र कयो आहे त तव्हांजे फादर ऐं तव्हांजे ब्रदर्स जो तव्हांखे हिकिड़ो एॾो सपोर्ट रहियो आहे, त छा इहा सपोर्ट तव्हांखे तव्हांजे पंहिंजे शऊर खां ई मिली या नंढे हूंदे खां ई तव्हांखे अहिड़ी थी त तव्हां में उहो कॉन्फिडेंस शुरूआत खां ई हुयो? सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूं वटि आयो। मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सां मुलाक़ात थी। मुंहिंजी फैमिली या मुंहिंजो कुटुंब जेको आहे सो इल्मी अदबी पस मंज़र रखे थो। इन करे असांजे घर में इहा छोकिरियुनि जे लाइ का नई ॻाल्हि कान हुई त उन्हनि खे तालीम में आणिजे, उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾिजे, उन्हनि खे जेको बि फील्ड हू चूज़ कनि उन में वञण खां जी हिमत अफ़ज़ाई कजे। त आउं सम्झां थी त आम जेके सिंधी घर आहिनि उन्हनि जी भेट में असां वटि कंहिं क़िस्म जी पाबंदी कोन हुई, कंहिं क़िस्म जो को बि अहिड़ो टैबू कोन हो त असां हीअ करे था सघूं या हीअ नथा करे सघूं। जीअं असां चाहियो पंहिंजे ख़ुदि एतमादीअ सां करे सघियासीं। उन में असांजे वालिदैन ऐं भाउरनि जो वॾो हिसो हो ऐं असां सभई भेणूं जेके आहियूंसीं ईअं ई पलिया आहियूं। सिंध सां इश्क़, सिंधी ॿोलीअ सां इश्क़ तव्हांजो कहिड़ी उमिरि में थियो ऐं कीअं थियो? सिंध सां इश्क़ शायदि मुंहिंजे जीन्स में आहे। अच्छा। छो जो असांजे बाबा जी पाण उस्ताद हो सिंधी ॿोलीअ जो, ऐं हुन जी जेका एक्सपर्टीज़ हुई सा सिंधी ग्रामर में हुई। त नंढे हूंदे खां वठी हू जॾहिं असांखे पढ़ाईंदो हो घर में, जॾहिं स्कूल मां अची वरी होमवर्क वग़ैरह कराईंदो हो, त हू ग्रामर ते तमामु घणो ज़ोर ॾींदो हो। चवंदो त ॿोलीअ जो बुनियादु आहे ग्रामर, जेकॾहिं तव्हां उन खे सही सम्झी वरितो त पोइ ॿोली तव्हांजी तमामु सुठी थी वेंदी। त इन करे ईअं चई सघां थी त जॾहिं आउं चौथे सिंधीअ में हुअसि प्राइमरी क्लास में, तॾहिं हुन मूंखे सिंधी ॿोलीअ जूं उहे ख़ूबियूं जेके आम तरह ॿारनि खे ख़बर कोन हूंदियूं आहिनि, पर ग्रामर जी मदद सां हुन मूंखे सम्झायूं त हिकिड़े क़िस्म जो जहिड़ो इश्क़ थी वञे कंहिं शइ सां, उहा ॿोली पोइ मूंखे मुंहिंजे सम्झो त महबूब थी वई जीअं। सही। ऐं अॼु ॾींहं ताईं उहो इश्क़ हलंदो अचे ऐं हमेशह कोशिशि हूंदी आहे त पंहिंजी ॿोलीअ जे लाइ जेतिरो कुझु करे सघिजे कजे। बिल्कुलु। ऐं तव्हां टोटल सिबलिंग्स भाउ भेण केतिरा आहियो? टोटल 11 भाउ भेण हुआसीं, पर हाणे 2 भाउर आहिनि ऐं 4 भेणूं बचिया आहियूं। ऐं ज़ाहिर उमिरि जी तक़ाज़ा आहे, मौत बि हिकिड़ी हक़ीक़त आहे, पर हाणे असां 6 ॼणा आहियूं। सही।
ऐं जेको तव्हांजी पंहिंजो लॻाव जेको सिंध सां या सिंधी ॿोलीअ सां रहियो आहे, तव्हांजे सिबलिंग्स में छा सभिनी में ईअं रहियो या तव्हांजो ॿियनि खां वधीक रहियो? मुंहिंजो वॾो भाउ त सिंधी ॿोलीअ जो वॾो तमामु वॾो अदासराज, वॾो राइटर बि आहे, इंटेलेक्चुअल बि आहे, ऐं हुन सिंध जे लाइ तमामु घणो कुझु जेको हुनजी वस में हो हुन कयो। उन खां पोइ मुंहिंजो ॿियो नंबर भाउ अब्दुल कज़ीम, उहो बि राइटर हो ऐं उहो बि हाणे गुज़ारे चुको आहे। ॿिया भाउर पढ़ंदड़ हुआ ज़रूरु, पर उन्हनि में लिखण जो एतिरो कोन हो। वरी मूंखां वॾी भेण बि शुरू ज़रूरु कयो हो जमीला तबस्सुम जे नाले सां, पर पोइ कंटिन्यू न कई। कुझु वक़्त खां पोइ शादीअ खां पोइ जीअं आम तरह सिंधी या सभिनी समाजनि में ईअं ई थींदो आहे त मसरूफ़ थी वेंदियूं आहिनि छोकिरियूं, त हुन छॾे ॾिनो। ईअं कोन्हे त को हुन ते पाबंदी हुई, पर हूअ हितां शादी करे लंडन वई हुई, तंहिंजे करे उते हुनखे माहौल कोन मिलियो। उन खां पोइ आउं आहियां। मूंखां पोइ वरी मुंहिंजी भेणुनि में अनीस आहे। अनीस न सिर्फ़ु 70s खां वठी लिखंदी रही आहे, पर उहा इलाही एक्टिव डिबेटर ऐं पाकिस्तान टेलीविज़न जी पहिरीं न्यूज़ रीडर, सिंधी न्यूज़ रीडर, इलाही हुनजो बि एक्टिव रोल रहियो आहे। वरी उन खां हिकिड़ी नंढी भेण वसीमा, उहा वरी कोन्हे अदब जे मैदान में, पढ़ण जी हद ताईं आहे, पंहिंजा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि बिल्कुलु। हा, पर मेजॉरिटी जा अदब ॾांहुं लाड़ो आहे। ऐं तव्हांजे पंहिंजे ॿारनि में तव्हां छा था सम्झो? तव्हां वटि तव्हांजा पुट बि आहिनि, माशाल्लाह, धीअरूं बि आहिनि, त ॿ मुंहिंजूं धीअरूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। पढ़ण जी सभिनी खे आदत आहे। कुझु वक़्तु ॿियो नंबर धीअ मुंहिंजी जेका आहे अरुणा, उन कुझु वक़्तु लिखियो बि, पर पोइ हुनजी जेका प्रोफेशनल लाइफ आहे उहा अहिड़ी आहे जंहिंमें हूअ वक़्तु नथी कढी सघे, त हाणे पढ़ंदियूं आहिनि। ऐं पुटु बि मुंहिंजो पढ़ंदो आहे, पर लिखनि कोन था। पोइ इहो तव्हांखे को आहे त काश लिखनि बि? न, आउं इन ख़्याल जी आहियां त जेको ॿार जी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजी जेका हुन में सलाहियत आहे, हू उन सां पाण ई अॻियां वधे। पढ़ण वारे माण्हू में जेका शइ ईंदी आहे न लिखण जी, ख़ुदि ख़ुदि ईंदी आहे, पाण मुरादो ईंदी आहे। इहो टैलेंट हूंदो आहे। जेको माण्हू लिखंदो आहे उन वटि उहा सलाहियत मौजूदु हूंदी आहे, ऐं उनखे रोके बि कोन सघिबो आहे, कंहिं न कंहिं स्टेज ते अची निकिरंदो आहे। सो हुननि लिखण ॾांहुं लाड़ो न रखियो, त मूं बि ज़ोर कोन भरियो। फहमीदा हुसैन हिकिड़ी लेखिका आहे, उस्ताद आहे, सिंधी ॿोली में एॾी सर्च कई अथऊं, लतीफ़ ते एॾो कुझु कमु कयो अथऊं, एॾा तव्हांजा तारुफ़ आहिनि, एॾे तव्हांजा अगरि ॾिठो वञे त हिकिड़ा टॉपिक्स आहिनि, टाइटल्स आहिनि जेके तव्हांखे ॾिना था वञनि। तव्हां छा था सम्झो त असल में फहमीदा हुसैन छा? फहमीदा हुसैन हिकिड़ी सिंधी औरत आहे जेका ॾाढी ब्लेस्ड आहे, जंहिंखे अहिड़ा मौक़ा मिलिया, अहिड़ा पेरेंट्स मिलिया, अहिड़ा मौक़ा मिलिया, अहिड़ियूं उस्ताद मिलिया जिन मूंखे फहमीदा हुसैन ठाहियो। जेकॾहिं मौक़ा न मिलनि हा, जेकॾहिं माइट असांजा ॻोठ मां लॾे शहर न अचनि हा, असांखे पढ़ाईनि न हा, त पोइ असां कुझु बि न हुजूं हा। सो आउं सम्झां थी त इंसान जी ज़िंदगी में इहे मौक़ा जेके मिलनि था उन्हनि खे अवेल करणु खपे, उन्हनि मां फ़ाइदो वठणु खपे, ऐं असां भरपूर फ़ाइदो वरितो। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा हुई त असांखे कंहिं बि क़िस्म जी पाबंदी कोन हुई। आम तरह ॾिठो वेंदो आहे त सिंधी घरनि में छोकिरियुनि ते पाबंदियूं हूंदियूं आहिनि, असां ते का पाबंदी कोन हुई। एतिरे क़दुरु जो बिल्कुलु नंढा हुआसीं त अदबी प्रोग्रामनि में असांजा भाउर या बाबा असांखे वठी वेंदो हो त जीअं ॾिसनि ऐं माहौल मां सिखनि, ऐं पोइ वॾा थियासीं त पाण वञणु चाहियोसीं त असांखे कॾहिं झलियऊं कोन त तव्हां हिते न वञो या हुते न वञो। हर क़िस्म जी इल्मी, अदबी, सक़ाफ़ती सरगर्मीअ में असां नंढे हूंदे खां वियासीं, त असां में उहो जेको एतमाद हूंदो आहे उहो बि आयो, ॻाल्हाइण जी सलाहियत बि आई। स्कूलनि में डिबेट्स में हिसा वरितासीं, ड्रामनि में हिसा वरितासीं, जेको कुझु बि स्कूल लाइफ में, कॉलेज लाइफ में थींदो आहे। स्पोर्ट्स में ऐं बैडमिंटन खेॾंदी हुअसि कॉलेज जे ज़माने में, त उन्हनि सभिनी में उन जे लाइ मूंखे कराची में पढ़ंदी हुअसि, हैदराबाद टीम सां वञिणो पियो त मूंखे कंहिं झलियो कोन, मूंखे ख़ुशीअ सां चयूं त वञ, न त उमूमन छोकिरियुनि खे इजाज़त वठणी पवंदी आहे। त आउं पंहिंजे टीचर्स सां ऐं पंहिंजे फ्रेंड सां वई हुअसि हैदराबाद, डिबेट लाइ बि हिकिड़ो भेरो ईअं ई विया हुआसीं। त मुंहिंजे ख़्याल में इहे मौक़ा आहिनि जेके इंसान खे कुझु ठाहिनि था। एॾा एक्टिव ऐं सोशल पर्सन रहिया हो जो तव्हां इन अहिड़नि क़िस्मनि जे मुक़ाबलनि में पार्टिसिपेट करणु, वञणु, माण्हुनि सां मिलण में तव्हांखे उन में मूंखां वधीक मुंहिंजी भेण अनीस हूंदी हुई। आउं थोरी इंट्रोवर्ट हूंदी हुअसि, अञा ताईं बि आउं घटि ॻाल्हाइण वारी या घटि माण्हुनि सां सोशल घटि आहियां, माण्हुनि सां घटि मिलंदी आहियां। मुंहिंजी भेण अनीस तमामु घणो मिलंदी आहे, कम बि उहे ॿाहिरि जा घणा कंदी आहे।
पर तंहिं हूंदे बि जेके इल्मी अदबी सरगर्मियूं उन्हनि खे आउं कोन छॾींदी आहियां, उहे शुरू खां वठी आउं ज़रूरु वेंदी आहियां उन में। ऐं अॼुकल्ह जे नौजवाननि में हाणे अदब सां एॾो रुझान घटि थी वियो आहे, त इन जी वजह छा आहे भला? तव्हां छा था सम्झो त तालीमी इदारा आहिनि जेके स्टार्ट में ई ॿारनि खे एॾो इंगेज करे था वठनि त उन्हनि वटि वरी एक्स्ट्रा ही एक्टिविटीज़ करण जो टाइम ई न आहे, या वरी का ॿी ॻाल्हि? न, आउं सम्झां थी त हीउ दौरु जेको आहे न सो टेक्नोलॉजी जो दौरु थी वियो आहे, प्रोफेशनलिज़म जो दौरु थी वियो आहे। ॿार जेके माइट पढ़ाइनि था या ॿार पाण चॉइस रखनि था, उन्हनि जो ध्यानु इहो थो थिए त पंहिंजो कैरियर ठाहियूं, उन में हू उन कंहिं न कंहिं प्रोफेशन जे हवाले सां एजुकेशन बि उहा था वठनि। अगरि बिज़नेस में वञिणो आहे त हू BBA MBA करण लाइ कंहिं बिज़नेस स्कूल में था वञनि, या टेक्नोलॉजी आहे त कंप्यूटर साइंस कई या छा। त अदब ॾांहुं लाड़ो जेको आहे सो नंढे हूंदे खां नथो ठहे। माइट बि हाणे चाहे थो त मुंहिंजो ॿारु अहिड़े फील्ड में वञे जिते अॻिते हली हुनखे रोज़गार जा ज़रिया मिलनि। अॻे ईअं हूंदो त डॉक्टर बि आहे त अदब में आहे, तव्हां ॾिठो हूंदो केतिरा डॉक्टर आहिनि जेके अदीब आहिनि, केतिरा इंजीनियर हूंदा जेके अदीब हूंदा। हाणे उन फील्ड में जॾहिं हलिया था वञनि त हींअर एतिरियूं घुर्जूं वधी वियूं आहिनि इन्हनि प्रोफेशन्स में, कॉम्पिटिशन्स एतिरा वधी विया आहिनि जो माण्हू पंहिंजे फील्ड जी स्टडी करे थो वठे, उहा ई वॾी ॻाल्हि आहे। त नौजवाननि में जेको घटि लाड़ो आहे उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो सबबु इहो आहे त असांजे जेके अदबी लाड़ा आहिनि उहे एतिरा अट्रैक्टिव न रहिया आहिनि। असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे अहिड़ा सुठा किताब मिलंदा हुआ पढ़ण लाइ जो असांखे हिकिड़ी ज़हन खे तख़लीक़ी सलाहियत जेका उभरी ईंदी हुई। हाणे अहिड़ा किताब, अहिड़ा ख़ासि करे रिसाला ॿारनि जा आहिनि कोन। असां सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी जेके बि रिसाला हूंदा हुआ असांखे ॼाणी वाणी जीअं हास्यकार माइट वठी अचनि त हीउ पढ़ो, त उहो हाणे मूं ॾिठो आहे त कोन्हे माण्हुनि में। ॿारनि खे पढ़ण लाइ आमादा नथा कनि, त ॿारु पढ़ंदो त उनखे ख़बर पवंदी न त अदब छा आहे ऐं अदब अगरि लिखिणो आहे त कीअं लिखिणो आहे। त उहो पढ़णु असां वटि घणो करे जेके नाकाम अदीब आहिनि उन्हनि, आउं चवंदी आहियां नाकाम अदीब छो जो उन्हनि पढ़ियो कोन्हे, रुॻो लिखियो आहे। असां वटि रिवाजु आहे भई फलाणो बि लेखक आहे पर पढ़ंदा कोन। त पोइ जॾहिं माण्हूअ जी नज़र वसी न हूंदी, माण्हूअ जो मुशाहिदो वसी न हूंदो, मुतालियो वसी न हूंदो, त उहो छा लिखंदो? तंहिंजे करे पर तंहिं हूंदे बि सुठा अदीब बि आहिनि, सुठो अदब तख़लीक़ बि थिए थो। खणी उहो ओतिरे पैमाने ते नथो थिए पर थिए त थो। अॼु जी औरत जे तव्हां छा था सम्झो त भला उन जे लाइ जेके तव्हांखे त हलो नंढे हूंदे खां अलाह जो शुक्र आहे, यू आर अ ब्लेस्ड पर्सन, त तव्हांखे एॾो हिकिड़ो ग्राउंड ख़ाली मिलियो ऐं खुलियल ग्राउंड मिलियो, पोइ तव्हां पंहिंजे पाण खे एक्सप्लोर कयो, पोइ जेका फील्ड जेका तव्हांजे इंट्रस्ट जे हवाले सां। पर काफ़ी अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन खे ईअं अहिड़ो माहौल नथो मिले ऐं उहे अचणु चाहिनि थियूं इन पासे, या पंहिंजी का ख़्वाहिशूं दिलि में दॿाए वेठियूं आहिनि। त पोइ वरी उन सां गॾोगॾु वरी ॿिया सोशल एक्टिविटीज़ जेके फेमिनिज़म ऐं वुमेनिज़म खे उभराईंदड़ हिकिड़ो ग्रोह आहे जेको कॾहिं औरत मार्च ते, कॾहिं फेमिनिज़म ते, कॾहिं अहिड़ियूं, त तव्हांखे छा थो लॻे त इहे जेके एक्टिविटीज़ आहिनि इहे वाक़ई में उन्हनि औरतुनि जे लाइ मददगार आहिनि, या इहो ईअं थियणु घुरिजे, या सही थो थिए पियो? ॾिसो, तब्दीली त बहरहाल आई आहे। असां पंहिंजे ज़माने में जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांजे स्कूल में गॾियल सिंधी गैर सिंधी सभु हूंदा हुआ, त हुन में असीं सिंधी तमामु थोरियूं छोकिरियूं हूंदा हुआसीं। अॼु ॾिसां थी या सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं असीं पढ़ंदा हुआसीं त मुंहिंजो सॼे क्लास में इंग्लिश में मास्टर्स मूं कई त मुंहिंजे क्लास में सिंधियाणी सिर्फ़ु हिकिड़ी आऊं हुअसि। ॿियूं सभु दोस्तूं हुयूं असांजूं, पर सिंधी स्पीकिंग कोन हुयूं, जेके MA प्रीवियस ऐं MA फाइनल में मूं सां गॾु हुयूं। त हाणे वञा थी सिंध यूनिवर्सिटीअ जे आहियां ऐं लाॻापियल अञा बि त सभु सिंधी आहिनि, सभु छोकिरियूं सिंधी आहिनि, पढ़ंदड़ बि सिंधी आहिनि, उस्ताद बि सिंधी आहिनि। असांजे वक़्त में उस्ताद बि एतिरा सिंधी कोन हूंदा। त तब्दीली त आई आहे। तब्दीली आणण जे लाइ ॾिसो, हिकिड़ो कलम सां माण्हू कंदो आहे, हिकिड़ो एक्टिविटी सां कंदो आहे। एक्टिविज़म पंहिंजी जाइ ते अहम आहे। फेमिनिज़म खे तव्हां हिकिड़ो भूत ठाहे न छॾियो। फेमिनिज़म हिकिड़ो नज़रियो आहे जेको औरत जे जेके इंसानी हक़ आहिनि उन्हनि जी लाइ जदोजहद करण लाइ उथियल आहे, ऐं उन सां यकीनन फ़र्क़ु पवे थो। जेकॾहिं शुरू में औरतुनि ते असरु न थिए पियो, छो जो उहे घरनि में वेठियूं हुयूं, त उन्हनि जे घरनि जा मर्द उहे इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं उन्हनि जो ज़हन खुलंदो हो त भई असांजे छोकिरियुनि खे बि ईअं निकिरणु खपे, असांजे छोकिरियुनि खे बि ईअं पढ़णु खपे, इन तरीक़े सां ॿाहिरि अचणु खपे। ऐं जेके औरत जा हक़ आहिनि, कहिड़ा हक़ आहिनि असांजे समाज में,
तालीम जो हक़ आहे, रोज़गार जो हक़ आहे, पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उन जो फ़ैसिलो करण जो हक़ आहे। इहे त हर इंसान जा हक़ आहिनि न। उन जे लाइ अगरि का तंज़ीम या को इज़म या का शइ माण्हुनि में सुजाॻी आणणु चाहे थी त उनखे वेलकम करणु घुरिजे। ख़ासि करे असां जहिड़नि समाजनि में जिते अञा ताईं जागीरदारी ऐं पिदरशाही जो ज़ोर हुजे उते इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। आउं इहो चवंदी आहियां त असांजे समाज खे औरत जी सुजाॻीअ खां पहिरीं मर्द जी सुजाॻीअ जी ज़रूरत आहे। ऐं असां जेकॾहिं ॿाहिरि निकितासीं त इन करे जो असांजे घर जा मर्द चाहिनि पिया त हीअ छोकिरियूं निकिरनि ऐं पढ़नि ऐं अॻिते वधनि। जेकॾहिं उहे न चाहिनि हा त शायदि न थी सघे हा। त इहा जेका तव्हां ॻाल्हि कई त फेमिनिज़म वुमनिज़म फलाणे इहे सभु शयूं हिकिड़े तरफ़ ज़रूरी आहिनि। ॿिए तरफ़ ज़हनी सुजाॻीअ लाइ लिखणु ज़रूरी आहे। मूं 70s खां वठी लिखण जे ज़रिए इहो मैदान संभालियो त भई ठीकु आहे ज़हनी सुजाॻी आणियूं, पोइ वरी जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में अचिजे थो त पोइ वरी उनखे प्रैक्टिकली ॾिसिजे। त इहे सभु पहलू जेके आहिनि से औरत खे इंसान क़बूल कराइणु, फ़र्द क़बूल कराइणु, शख़्स क़बूल कराइण जे लाइ आहिनि। हुनखे उहे ई हक़ ॾिना वञनि जेके न को मर्दनि खां कमतर आहे न को बरतर आहे। इक्वालिटी आहे, बराबरि आहे। पर साॻे तरह सां ॾिठो न चवंदा आहिनि त हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त हिकिड़ी माकोड़ी आहे ऐं हिकिड़ो हाथी आहे। उन्हनि खे चइजे ॿिन्ही खे साॻियो मौक़ो थो ॾिजे त वण ते चढ़ी वञो। त माकोड़ी कीअं चढ़ंदी ऐं हाथी कीअं चढ़ंदो, ॿिन्ही खे हुनजे पंहिंजे माहौल मुताबिक़ ॾिबो। इक्विटी चइबो आहे हुनखे। त ॿिन्ही खे बराबरी ज़रूरु ॾिजे पर मौक़ा ॾियण महिल ॾिसिजे त हुनजी कंडीशन कहिड़ी आहे, हुनजी कंडीशन कहिड़ी आहे, हू छा थो करे सघे, हू छा थो करे सघे। त औरतुनि खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। औरतुनि खे एतिरो पुठिते रखियो वियो आहे जो हुननि खे थोरो एक्स्ट्रा पुश, हा बिल्कुलु ईअं चइजे त अॻिते वधाइण लाइ हुननि खे पुश जी ज़रूरत आहे। सो असांजो इहे जेके तंज़ीमूं आहिनि या इहे जेके शयूं आहिनि उहे इन लाइ कोशिशि कनि थियूं। ऐं तव्हांजी जेका ज़िंदगीअ में जाखोड़ रही आहे, छा अॼु तव्हां सम्झो था त अहिड़ी का ॻाल्हि रहिजी वई जेका मां काश माना हे कमु करणु रहिजी वियो, या हीअ मुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश आहे जेका अञा रहिजी वई, काश टाइम रिवाइंड करिजे त मां इहो हिन टाइम ते करियां? इहो त नथी चई सघां त वरी आउं करणु चाहींदसि, पर आउं नंढी हूंदी हुअसि त मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु हो। अच्छा। हा, पर पोइ इंटर साइंस जे फाइनल एग्ज़ाम्स जे दौरान मुंहिंजी अम्मा जी डेथ थी वई हुई। त पोइ आउं पेपर बसि ईअं जीअं बेदिलीअ सां माण्हू ॾींदो आहे ॾियणो हुयो त मुंहिंजा फाइनल इंटर साइंस जे इम्तिहान में मुंहिंजा मार्क्स घटिजी विया। पोइ चयूं त डोमिसाइल ॻोठु वञी डोमिसाइल ठाराए ऐं कोशिशि कर या छा। पोइ बसि मूं BSc में दाख़िला वठी छॾी। ऐं सवाल खे थोरो मां अञा फेराए वरी साॻियो ई सवाल पुछंदसि त जे ॿीहर जनम वठण जो मौक़ो मिले त छा थींदो? न उहो शौक़ु लही वियो। बसि डॉक्टर न थींदी? न उहो मुंहिंजो बाबा मूंखे चवंदो हो जॾहिं आउं घणी मायूस थींदी हुअसि, चवंदी मूंखे डॉक्टर थियणो आहे, कोन थी सघियसि। पोइ चवंदो PhD कर, डॉक्टर लॻी वेंदो तुंहिंजे नाले जे अॻियां। ऐं उहो ई थियो। त डॉक्टर तव्हां थी ॾेखारे। सही, तमामु ज़बरदस्त। अच्छा, ऐं हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि मां पंहिंजे नाज़रीन सां चाहींदसि त तव्हां शेयर कयो असांजे नाज़रीन सां त जेके अॼुकल्ह जूं जेके लिखणियूं आहिनि इन में तव्हां छा था सम्झो त तव्हांखे कहिड़ो कॉन्टेंट पावरफुल ऐं सुठो कॉन्टेंट नज़र अचे थो पियो? त टॉपिक्स आहिनि न अलॻि अलॻि क़िस्म जा। तव्हां बि पंहिंजे ज़िंदगीअ में लतीफ़ साईंअ ते तमामु घणो रिसर्च कयो आहे। त छा अॼु जेको लतीफ़ साईंअ ते हिन महिल ताईं जेके बि लिखियूं वियूं आहिनि, चाहे तव्हां मुतफ़िक़ आहियो या आहियो त कंहिं सां वधीक आहियो? ॾिसो, आउं इन ख़्याल जी आहियां त जेको कुझु बि माण्हू लिखे थो उहो आर्ट फॉर आर्ट सेक न हुजे, ठीकु, आर्ट फॉर लाइफ सेक हुजे। ज़िंदगीअ में हुन सां तब्दीली अचणु खपे। बिल्कुलु, को मक़सदु हुअणु खपे हुन जे पुठियां। ईअं न आहे त को प्रचार करिणो आहे या को प्रोपेगेंडा करिणो आहे, न, सटल नमूने सां हुनखे अॻिते वधाइजे। शाह लतीफ़ जी शाइरीअ जे हवाले सां बि इहो ई चवंदसि त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके रिसर्च कंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त शाह लतीफ़ कॾहिं जाओ, कॾहिं किथे पलियो, किथे। हाणे जॾहिं असां इहा 19वीं सदीअ जे आख़िर में इहा रिसर्च थी वई, असांखे ख़बर पइजी वई। हाणे जेकॾहिं असां चऊं था त शाह साहिबु जेको आहे सो हाला हवेली में जाओ या सुई कंदर में जाओ या फलाणे हंधि जाओ, उन सां ईंदड़ नसुल जे ज़हनी सतह में या ज़हनी वुसत में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? त रिसर्च उन ते असां वटि इहो ई रहियो आहे। बिल्कुलु। त हुनजी सवाने ते पिया कंदा, हुनजा ॻोठ ते पिया कंदा। ठीकु आहे, उहे थी वियूं शयूं न हिकिड़ो दफ़ो। को चवंदो त पढ़ियल हो न हो, उमी हो न हो, बाबा इहे सभु शयूं थी वियूं।
हाणे असांखे छा ॾिसणो आहे त हुन जे कलाम में पैगाम कहिड़ो आहे। बिल्कुलु। वरी जॾहिं पैगाम जी ॻाल्हि आई त हिकिड़ो दौरु आयो त चयूं सूफ़ी ऐं बुज़ुर्ग आहे ऐं तमामु घणो मज़हबी आहे, तमामु घणो अहिड़ो छा चइजे सूफ़ियाणो कलाम चयो आहे, आलमाणो कलाम चयो आहे, ठीकु आहे, उहो बि थी वियो। हाणे उन शाइरी मां असां नए नस्ल खे छा था मैसेज ॾियणु चाहियूं त हुन सोसाइटीअ लाइ छा कमु कयो या छा मैसेज ॾिनो, हुन आम नौजवाननि लाइ छा ॾिनो, हुन औरतुनि लाइ कहिड़ो मैसेज ॾिनो, हुन समाज लाइ कहिड़ो नियापो छॾियो, असांखे उन खे एक्सप्लोर करणु खपे न। जीअं असां हुनखे हिकिड़े गाइड तौरु अॻियां आणियूं त असांजा माण्हू ॾिसनि त भई 300 साल पहिरीं असांजो हिकिड़ो जेको एॾो वॾो शाइर आहे उहो कहिड़ो मैसेज छॾे वियो आहे, पैगाम छॾे वियो आहे। अॼु जे नौजवान खे तव्हां रूहानी रमज़ूं वेही सम्झाईंदव त हुन जे पले त कुझु कोन्ह पवंदो। बिल्कुलु। त आउं इन ख़्याल जी आहियां त जेको बि रिसर्च जो कमु कजे या जेको बि लिखिजे उन मां सोसाइटी खे कुझु न कुझु फ़ाइदो थिए, नौजवान नस्ल खे फ़ाइदो थिए ऐं मजमूई तरह सां समाज में तब्दीली अचे। तमामु बहितरीनु हिकिड़ी तव्हांजी सोच आहे ऐं अगरि ईअं थिए त पोइ वाक़ई में हिकिड़ो असांखे पढ़ंदड़नि खे ऐं सिंधी अदब में हिकिड़ो कॉन्टेंट पावरफुल हिकिड़ो मिलंदो जंहिंसां काफ़ी रस्ता मिली वेंदा असांजे नौजवाननि खे नईं टहनि खे। नाज़रीन, दिलचस्प कचहरी जारी आहे। फ़हमीदा मैडम सां गॾु मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ, किथे न वञिजो। वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ ऐं मैडम फ़हमीदा हुसैन सां तमामु दिलचस्प कचहरी जारी आहे। लतीफ़ चेयर ते तव्हांजो प्रोजेक्ट रहियो ज़िंदगीअ में, वॾा वॾा प्रोजेक्ट खयों, वरी घर बि था ॾिसो पिया, पोइ कॾहिं भला मुंझी न पवंदा आहियो त घणो कुझु आहे ऐं मां पूरी नथी पवां? न, अलाए छो, शायदि हिकिड़ो लफ़्ज़ आहे अंग्रेज़ी जो मल्टीटास्कर। या हिकिड़े वक़्त ते घणा ई कम हूंदा बि आहिनि त आउं हरू भरू मुंझंदी कोन आहियां। सही। छो जो टाइम मैनेजमेंट जेके वर्किंग वुमेन हूंदियूं आहिनि उन्हनि खे टाइम मैनेजमेंट करणु अची वेंदो आहे। शुरू में जॾहिं नंढड़ा हुआ ॿार त आउं पाण कुकिंग कंदी हुअसि, जीअं ॿारनि जे लाइ हूअं ई माण्हू थोरो सिहतमंद मानी ठाहे या छा। जी जी। त पोइ वरी को वक़्तु आयो जो जॾहिं मसरूफ़तियूं वधियूं त पोइ मूं वरी माण्हू रखियो जेको कुकिंग करे। त पर उन सां गॾो गॾु घर जा ॿिया कम कारियूं जेके कुकिंग बि तव्हां कंदा आहियो? कुकिंग बि तव्हांखे ईंदी? अच्छा, हाणे न कंदा आहियो? ॿारनि जा कपिड़ा सिबंदी हुअसि, कपिड़ा सिबंदी हुअसि, काफ़ी शयूं कयूं, भर्त भरींदी हुअसि पंहिंजे ज़माने में उमिरि जे हिसाब सां। सही। उमिरि जीअं वधंदी वई, कम वधंदा विया त पोइ आस्ते आस्ते इहे शयूं छॾाईंदी वियूं ऐं पोइ लिखणु पढ़ण जो वधीक थी वियो, ॿार बि वॾा थी विया, ॿारनि खे होमवर्क कराइणु पढ़ाइणु सॼी मुंहिंजी ज़िमेदारी हूंदी। ॿार हमेशह ऐं मुंहिंजो हमेशह खां इहो हूंदो हो त कॾहिं आउं कमरे में बंदि थी वई कोन लिखंदी हुअसि। ज़ाहिर नंढा नंढा ॿार हुजनि, माण्हू कीअं कमरो बंदि करे वेही। त पोइ आउं मुंहिंजो फेवरेट जाइ पींघो आहे जिते आउं पंहिंजा खणी कागज़ पत्र सभु शयूं वेठी हूंदी हुअसि, ॿार वेठा साम्हूं पढ़ंदा हुआ। अच्छा। ऐं पोइ का शइ पुछणी आहे या छा पंहिंजो होमवर्क पिया कनि या तव्हां हुन सां गॾो गॾु लिखणु पंहिंजे कम पूरा कंदा, ख़ासि करे लेक्चर प्रिपेयर करणो आहे या को मकालो लिखणो आहे त उहो त मूंखे जल्दी करणो हूंदो न। बाक़ी वॾा जेके को कहाणी आहे या उहे पोइ आराम सां माण्हू लिखंदो आहे। पर कुकिंग में तव्हां ॿुधायो, कुकिंग कंदा आहियो त कहिड़ी शइ भला तव्हांजी फेवरेट खाधो कहिड़ो आहे, तव्हांखे छा वणंदो? मुंहिंजो त ख़ैर पलो आहे, पले में पुलाव। पर आउं जेको खाधो ठाहींदी आहियां, मानी ठाहींदी आहियां, उन में मुंहिंजे घर वारे खे ऐं ॿारनि खे मुंहिंजी रधियल मच्छीअ जो बोड़ वणंदो आहे। अच्छा। उहो आउं ठाहींदी आहियां थोरो मुख़्तलिफ़, त उहो सभिनी खे वणंदो आहे। बल्कि मुंहिंजी सॼी फैमिली में चवंदा आहिनि त तो जहिड़ी मच्छी केरु न खाईंदो। ज़बरदस्त। सही। अच्छा, असां सिंधी जेके खाधा आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो टेस्ट हूंदो आहे। मच्छी आहे, पलो आहे, बिह आहिनि, साग आहे, चांवरनि जी मानी थी थिए पई, त इन्हनि सां बि हिकिड़ो पंहिंजो टच अचे थो। हाणे त काफ़ी हिते कराची में कैफ़ेज़ ऐं रेस्टोरेंट अहिड़ा ठही विया आहिनि जेके सिंधी खाधा बुसरियूं मिलनि थियूं पियूं, न त अॻु में त कोन मिलंदियूं शहरनि में। त घर में मिली वञे त मिली वञे, बाक़ी ॿाहिरि त सवाल ई पैदा कोन थो थिए पियो। अच्छा मैडम, तव्हांजी ज़िंदगी में भला तव्हां जीअं चयो त तव्हां हेल्पर्स बि हिकिड़ा रखिया या हूंदा आहिनि, उहे बि हेल्पर्स बि हिकिड़ा फैमिली मेंबर्स वांगुरु हूंदा आहिनि, या तव्हांजे पंहिंजे ॻोठ जा रिलेटिव्स, या तव्हांजे पंहिंजे सॼे करियर में को अहिड़ो स्टूडेंट्स हुजे, को अहिड़ो माण्हू जेको तव्हां सम्झो था त तव्हांजे करे उनजी ज़िंदगी चेंज थी वई हुजे?
हा ऐं सोचींदी आहियां त पोइ मूंखे यादि ईंदो आहे त शुरू खां वठी मूं वटि ॻोठ मां जेके छोकिरा ईंदा हुआ कमकार जे लाइ हेल्पर तौरु जी जी त उहे घणो करे 14-15 सालनि जा हूंदा हुआ त असां थोरा ह्यूमन राइट्स में यकीन रखण वारा चवंदासीं न न बाबा चाइल्ड लेबर न आहे कराइणो हुनखे वठी वञ वापसि सही पोइ जेके वरी ॻोठ वारा हूंदा चवंदा आदि तव्हां न रखंदव त असां ॿिए हंधि रखंदासीं ऐं असां ग़रीब माण्हू आहियूं। सोर्स ऑफ इनकम उन्हनि जी इहा हुई त पोइ आउं सोचींदी हुअसि त कुझु आउं हुन में तब्दीली इहा आणे छॾींदी हुअसि त आउं हुनखे रखी छॾींदी हुअसि पंहिंजी मदद लाइ पर आउं स्कूल में दाख़िल कराए छॾींदी हुअसि वाह त उतां ॻोठ मां 5-6 दर्जा पढ़ियल हुजनि त वधीक सुठो आहे। पोइ हिते मूं अहिड़ा 2 छोकिरा मूं वटि रहिया जिन हिकिड़े मैट्रिक कई ऐं पोइ फ़ौज में हलियो वियो। अच्छा ऐं ॿियो इंटर में हो त छॾे हलियो वियो। छोकिरा वरी हाणे ज़ाहिर आहे घर जो कमु करणु ऐं वरी वॾा था थियनि त हू चाहिनि था त वरी असां कुझु ॿियो करियूं त हिकिड़े इंटर कयो पोइ ख़बर पई त हुन अॻियां ग्रेजुएशन बि कई। सही त आउं सम्झां थी त यूनिवर्सिटीअ में कॉलेज में स्कूल में त ॿार पढ़ायूं था पर ईअं जेके ॿार रहिजी था वञनि बिल्कुलु उन्हनि खे असां सरपरस्ती करियूं। इहो हिकिड़ो तमामु वॾी ॻाल्हि आहे जंहिं माण्हू अगरि सम्झे त ऐं वाक़ई में हर घर में आहिनि हेल्पर्स आहिनि। अगरि वाक़ई में इहा सोच थी वञे त केॾो हिकिड़ो लिटरेसी असांजो रेशो जेके सफ़ा वॾा ईंदा हुआ न जेकॾहिं कोड़ो आहे बुर्ची जीअं बाद में पोइ मूं रखिया त पोइ उन्हनि खे वरी आउं पाण वेही पढ़ाईंदी हुअसि त नथो अचे अख़बार पढ़ण जहिड़ा त थियो सही सफ़ा ठुप पढ़ियल कोन हूंदा पोइ आउं उन्हनि खे अलिफ बे खां वठी उन्हनि खे अहिड़ो कंदी हुअसि जो अख़बार पढ़ी सघनि। वाह तमामु ज़बरदस्त सोच आहे ऐं तमामु हिकिड़ी सुठो इनिशिएटिव आहे ऐं इहो अगरि वाक़ई में हिकिड़ो हर को माण्हू अगरि सोचे त तव्हां वाक़ई में अंदाज़ो लॻायो त इन जी केॾी चेंज अची वेंदी केॾी तब्दीली यूनिवर्सिटी में त सिर्फ़ु उहे था वञनि जेके वञी सघनि था। उन खां अलावा काफ़ी अहिड़ा करोड़ सैकड़े माण्हू आहिनि जेके सिंध में बहिराड़ीअ में वेठा आहिनि जंहिंजी अप्रोच न आहे पहुच न आहे पहुची नथा सघनि त हिकिड़ो इहो वॾो कमु आहे जेको तव्हां कयो हो। अच्छा ऐं इन खां अलावा तव्हांजे भला घर में ॿियूं मसरूफ़ियातूं लिखणु पढ़ण जे अलावा म्यूज़िक वग़ैरह ॾिसो था या तव्हां ट्रैवल करणु पसंदि कंदा आहियो ॿाहिरि घुमणु? ट्रैवलिंग बि तमामु घणी कई। मुंहिंजो हस्बैंड छो जो PIA में हो त असां ॿाहिरि दुनिया सॼी तक़रीबन सभु कॉन्टिनेंट्स ॾिठा आहिनि सवाइ नॉर्थ पोल ऐं साउथ पोल जे बाक़ी सभु कॉन्टिनेंट्स ॾिठा आहिनि सभु मुल्क घुमिया आहिनि। ऐं हाणे एतिरो मूंखे शौक़ु कोन थींदो आहे छो जो हाणे पुॼंदो कोन्हे एज जी तक़ाज़ा जे करे पर घुमण बि मुंहिंजो शौक़ु हो कंहिं ज़माने में। ऐं ॿियूं बि इलाही मसरूफ़ियतूं अहिड़ियूं हूंदियूं म्यूज़िक ॿुधंदी आहियां अञा ताईं बि ॿुधंदी आहियां ऐं TV ॾिसंदी आहियां शाम जो हिकिड़ो 2 ड्रामो ॾिसंदी आहियां पोइ वरी मुंहिंजे घर वारे खे कोन वणंदो आहे उहो चवंदो आहे हीअ रोड पिटण वारा ड्रामा छो। अच्छा तव्हां इहो बि हिकिड़ो तमामु अहम सुवाल हो जेको मां सोचां पई हाणे ज़िक्र निकितो आहे त पुछी थी वठां त अॼुकल्ह जो कॉन्टेंट TV ड्रामा निगारी कीअं थो लॻे तव्हांखे त इहो किथे थो वञे पियो? न इहो आउं अहिड़ा ड्रामा कोन ॾिसंदी आहियां जेके जंहिंमें फैमिली इशूज़ हूंदा आहिनि पर अहिड़ा बि न हुजनि जंहिंमें ससु नुंहुं हिक ॿिए जा वार पटियो बीठियूं। पर अॼुकल्ह त हर ड्रामो अहिड़ो आहे न घणो मुख़्तलिफ़ बि आहिनि। हाणे अॼुकल्ह हिकिड़ो दोबारा जे नाले सां हिकिड़ो हले पियो नओं इशू आहे नओं मौज़ू आहे नौजवान छोकिरीअ जी पोड़े सां शादी कराइनि वरी जॾहिं बेवा थिए त एक्सपेक्ट कनि त उहो जेका आहे उहो ई बेवाउनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारे। बिल्कुलु त हिकिड़ो नओं आइडिया ॾिनो वियो आहे त भई हुनजो बि हक़ आहे ऐं जॾहिं त मज़हब बि हुन खां मना नथो करे हिकिड़ो नओं मौज़ू आहे। इहे जेके थोरा इशूज़ वारा ड्रामा हूंदा आहिनि उहे ॾिसंदी आहियां हर ड्रामो कोन ॾिसंदी आहियां। सही हिकिड़ो या 2 ड्रामो हूंदो आहे जेको। त मतिलबु तव्हां मुतफ़िक़ आहियो त TV में टेलीविज़न ते अॼुकल्ह जेको कमु हले थो हुन में सुठो कॉन्टेंट बि आहे? हा केॾी महिल अचे थो हाणे आस्ते आस्ते पाण पुठियां हलंदा वञनि ख़राबु थींदा वञनि। हिकिड़ी मॉडर्न छोकिरी ॾेखारणी अथनि त हुनखे ख़राबु ॾेखारींदा ऐं वरी जेका सुठी नेक परवीन ॾेखारींदा आहिनि हुनखे ईअं पोती पातल ऐं सभिनी जा दड़का खाए सभिनी जा ट्रेजेडी हिकिड़ी सॼी लाइफ जेकॾहिं तव्हां हुनखे सुठो पिया ॾेखारियो त हुनजी लाइफ बि त सुठी ॾेखारियो न रुगो पई मोचड़ा खाए। सही था त इहे शयूं मूंखे कोन वणंदियूं आहिनि ऐं दिलि में सोचींदी आहियां कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा बि आहियूं मुंहिंजी दोस्त आहे नूरुल हुदा शाह हुनखे चवंदी आहियां त हीअ चई हाणे इहो ट्रेंड हली वियो आहे तॾहिं त पुठिते थी वई आहियां। सही त इहो अॼुकल्ह घणो थी वियो आहे। ठीकु अच्छा म्यूज़िक में तव्हां चयो त ॿुधंदी आहियां कहिड़े क़िस्म जी वणंदी अथव कंहिं अहिड़े कंहिं ज़माने में लता मंगेशकर मूंखे ॾाढी वणंदी हुई हुनजा इलाही आउं ॿुधंदी हुअसि पर सिंधीअ में मूंखे अलण फ़क़ीर आबदा परवीन ज़रीना बलोच इहे वणंदा आहिनि। इन्हनि जो
सैड सॉन्ग्स ॿुधण जो वधीक शौक़ु आहे। अच्छा, बस सैड सॉन्ग चओ भला तव्हांजे अंदर में जेके गम आहे छा? टच कनि न, जेके दिलि खे टच कनि न, उहे वणंदा आहिनि। सही। हले गुले वारा मूंखे कोन वणंदा, मुंहिंजी पंहिंजी नेचर बि ओड़ी हाँ, हाँ, कान्हे, बिल्कुलु। इन करे मूंखे उहे कोन वणंदा आहिनि। फास्ट म्यूज़िक कोन वणंदो आहे, हल्को म्यूज़िक। ऐं नेचर जे हवाले सां तव्हांजी पर्सनैलिटीअ ते केॾी नेचर जो असरु पवंदो आहे? जॾहिं मौसम सुठो हुजे, मींहुं वसे पियो, त छा तव्हां जेका दिलि चवंदी आहे त अॼु भला कुकिंग में हे थी कयां या मींहुं थो वसे त भला ॿाहिरि निकिरी था वञूं? जेकॾहिं अहिड़ो को टाइम हूंदो आहे न त उन में मूंखे पाण वधीक लिखण ते दिलि चवंदी बसि लिखणु आहे। वांदी हूंदी आहियां त पोइ लिखण में ई रहंदी आहियां, या पढ़णु त तक़रीबन रोज़ थींदो आहे। राति जो निंड कोन ईंदी आहे जेसि ताईं माण्हू पढ़े नथो, को किताब हथ में हूंदो आहे। पर पोइ लिखण जे लाइ सुठो माहौल हूंदो आहे न, त पोइ लिखण ते बि दिलि चवंदी आहे। सही। शेरो शाइरी पढ़ंदा आहियो? अॻे पढ़ंदी हुअसि, हाणे घटि थी पढ़ां। ठीकु। अॼुकल्ह जा कहिड़ा शाइर आहिनि जेके तव्हां सम्झो था त सुठो कुझु करण लाइ चवां त अमर पीरज़ादा। न, मूंखे कुझु न कयो, तव्हां पंहिंजो टोटली ऑनेस्ट जवाबु ॾियो। न, सुठा आहिनि। हसन दर्स खां पोइ, हसन दर्स ताईं तमामु मूंखे सुठा शाइर नज़र अचनि था। उन खां पोइ ही नौजवान, इहे बाक़ी अमर पीरज़ादे वारा, इहे ॾिसो न इन्हनि जो कॉन्टेंट आहे। जी। रुगो मूंखे वरी हाणे चवंदसि थी सघे थो की माण्हू नाराज़ थियनि त रुगो इश्क मोहबत रोमांस इहे शयूं जेके आहिनि न, इहे घणियूं थी वियूं। ड्रामा बि मूंखे उहे कोन वणंदा आहिनि जिन में इन क़िस्म जूं घणियूं शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, ज़िंदगी जी हिकिड़ी हक़ीक़त आहे, पर हर ड्रामे में बि छोकिरो छोकिरी ऐं उन्हनि जो रोमांस ज़रूरी कोन्हे। इलाही इशूज़ ज़िंदगीअ जा आहिनि। जी जी। तीअं शाइरीअ में बि रोमेंटिक शाइरी बि हिकिड़ी हद ताईं पसंदि आहे, पर घणो करे आउं कोन पढ़ंदी आहियां उन क़िस्म जी शाइरी। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके ज़िंदगीअ जो अकासी करे, जेके त ॿिया मसइला बि आहिनि, पंहिंजी धरतीअ जा एतिरा मसइला आहिनि, उनखे माण्हू हाणे पंहिंजी इंसानी हक़नि जा मसइला आहिनि। जी जी। सभु शयूं जेके आहिनि से मूंखे अट्रैक्ट कंदियूं आहिनि। अच्छा, कॾहिं महिल तव्हांखे मौक़ो मिले त तव्हां सिंधू दरिया ते ॿेड़ीअ में वेठा आहियो त पाण सां गॾु भला कंहिंखे वठी वञणु चाहींदव? किताब खणी वेंदव या कंहिं माण्हूअ खे वठी वेंदव, या चाहींदव त केरु बि न हुजे इहो मौक़ो त मूंखे मिले? आउं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त आउं जॾहिं कॉलेज में पढ़ंदी हुअसि, कॉलेज जे तरफ़ां असां वियासीं सैंस्क्रिट, हिकिड़ी ज़ूलॉजी मुंहिंजो सब्जेक्ट हो। BSc कई आहे मूं, त मूं वटि ज़ूलॉजी सब्जेक्ट, त असां वियासीं उते मरीन लाइफ ते रिसर्च करणु। उते ओचितो हिकिड़ी लहर आई ऐं ॿुॾी वियसि। मूंसां गॾु मुंहिंजी दोस्त हुई, मूंखे पाणी खणी हलियो वियो। समुंड जी लहर अगरि वधी अचे वीर वांगुरु खणी वेंदी आहे। तो पोइ आउं ॿुधसि जेको बि मूं पोइ उते सी त असांजा टीचर्स ऐं जेके सभु बीठा हुआ, DJ कॉलेज में पढ़ंदी हुअसि, छोकिरा बि हुआ छोकिरियूं बि हुयूं। पोइ उन्हनि लाइफ सॾु कयो, पोइ उन्हनि मूंखे आंदो। उन वाक़े खां पोइ बची त वियसि, पर मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि मां असांखे त सॼी उमिरि न उन्हनि खे वञणु ॾियां पाणी वारी जाइ ते। उहो हिकिड़ो तव्हांजे ज़हन में वहम या डप रहिजी वियो आहे। उन्हनि खे बीच ते कोन वञणु ॾियां, या वञा त ॿार थोरे हेतिरे पाणी में बि वेंदा त मुंहिंजी रड़ पई पवंदी त बाबा न वञो। अच्छा। ऐं दरिया वरिया में वञण जो अहिड़ा वाक़िया के वाक़ई में अहिड़ा थियनि था जेके माण्हूअ जे दिलि ते पोइ असरु छॾे था वञनि। पाणी खां डिॼंदी आहियां, पाणी में ॾींदी आहियां। त पोइ असांखे त थैंकफुल रहणु घुरिजे हुन लाइफ सेवर जे जंहिं सिंध खे फेमिन हाउसिन जे के बचायो, जो एॾो कुझु मिलियो आहे वाक़ई में बची वियासीं। अच्छा, तव्हां ज़िंदगी में जेके बि प्रोजेक्ट कया उन्हनि मां भला तव्हांजो पसंदीदा कहिड़ो हुयो, यादगार? त मां जेको हे प्रोजेक्ट कयो, अगरि इहो न कयां हा त ज़िंदगी में मज़ो न हुजे हा। मूं सिंध जी पहिरीं इंसाइक्लोपीडिया एज़ अ चीफ एडिटर कंपाइल कई। उहा सुञा थी मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो कमु आहे जेको मूं कयो। उन खां अॻु में शाह लतीफ़ चेयर में बि मूं क्लासिकी शाइरनि जी लुग़त ठाही हुई, उन में बि तमामु घणी महिनत कई ऐं तमामु कामयाबु प्रोजेक्ट कयो। त इहे जेके आहिनि सिंधी ॿोलीअ जे लाइ हिकिड़ा अहिड़ा प्रोजेक्ट हुआ जेके जिन ते मूंखे फ़ख़ुरु बि आहे ऐं ख़ुशि बि थींदी आहियां त इहे आउं करे सघियसि। सही। ॾिसो न, मौक़ा मिलनि था त माण्हू करे थो सघे न। ऐं इहे तारीख़ी कम आहिनि, मतिलबु इहा हिकिड़ी एॾी वॾियूं ख़िदमतूं आहिनि तव्हांजूं जेके तव्हां कयूं त, पर तव्हांजो हिकिड़ो प्रोजेक्ट सम्झी कयूं, पर इहो असल में हिकिड़ी तारीख़ क़ाइमु थी वई। नौकिरी मूं कॾहिं नौकिरी सम्झी कोन कई, मूं ख़िदमत सम्झी कई, पंहिंजे दिलि जे ख़ुशीअ सां शौक़ सां कई। कॾहिं ईअं कोन्हे त आउं बसि मूंखे वञिणो आहे ऑफिस ड्यूटी ॾियणी आहे, न कमु करिणो आहे।
ऐं उन जो नतीजो इहो आहे त कमु नज़र अचे थो। तव्हां ईअं सम्झी कयो तॾहिं तव्हांजा कम जेके आहिनि अॼु ताईं उन्हनि जी हिकिड़ी छाप आहे, उन्हनि जी हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे, त माण्हू जेको कमु करे वाक़ई में उनखे पंहिंजो सम्झी हिकिड़ी ख़िदमत सम्झी करे। जेको तव्हां शुरू में चयो न त सिंधी ॿोली सां इश्क़ सिंधी ॿोलीअ सां इश्क़ थो कराए। बिल्कुलु बिल्कुलु, इहो इश्क़ जी हिकिड़ी वजह आहे। ऐं इश्क़ खां पोइ त माण्हू मूंखे को जवाज़ ई कोन थो बचे जंहिंखे इश्क़ हुजे। पर काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके इश्क़ न बि थी सघंदो आहे, पर उहो डेडिकेशन अगरि माण्हू ॾेखारे पंहिंजे कमनि ते त काफ़ी बहितरी अची वेंदी आहे इन हवाले सां। नाज़रीन, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। ऐं इन हिकिड़ी दिलचस्प टॉपिक खां पोइ असां वठंदासीं नंढड़ी ब्रेक। सो मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ, किथे न वञिजो। वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ ऐं मैडम फ़हमीदा हुसैन सां दिलचस्प कचहरी जारी आहे। मैडम, तव्हां ॿुधायो त तव्हां तक़रीबन सॼी दुनिया घुमी आहे। ब्रेक खां अॻु में तव्हां ज़िक्र कयो, ऐं हिते छो त असां लाइब्रेरी में तव्हांजी वेठा आहियूं, ऐं तस्वीरूं बि आहिनि तव्हांजूं काफ़ी ख़ूबसूरत। त भला तव्हां ॿुधायो अहिड़ो मुल्क आहे, अहिड़ी कहिड़ी जाइ आहे जिते तव्हांखे मज़ो आयो हुजे ऐं मौक़ो मिले त तव्हां चओ त अॻिते सॼी ज़िंदगी उते गुज़ारिया? इहो त थी नथो सघे त मुल्क हाणे सिंध जी आशिक़ खां इहो सवाल पुछां थी पई, पर ईअं तव्हां ॿुधायो। सफ़ाई सुथराई जे हिसाब सां सिंगापुर तमामु घणो वणियो। अच्छा। ऐं जेतोणीकि तमामु महांगो आहे। मूंखे उन खां सवाइ इंग्लैंड में वरी हिकिड़ी पंहिंजाइप जो अहसासु महसूसु थींदो आहे। उते पाकिस्तानी घणा आहिनि। अच्छा। ऐं माहौल अहिड़ो आहे जंहिंमें शायदि ॿोलीअ जे करे बि, अंग्रेज़ीअ जे करे बि उपिराइप कोन लॻंदी आहे। सही। पर आउं ज़िंदगी भर रहण जे लाइ पंहिंजे सिंध खे ई प्रेफर कंदसि। सही। अच्छा, ऐं तव्हांजी जेका हिते लाइब्रेरी में तव्हां ईंदा आहियो, वेहंदा आहियो, तव्हांजो सभु आहे, त हिन में भला घणो करे तव्हांजो कमु जेको आहे उहो हिते ई वेही करे थींदो आहे, या अॻु में तव्हां चयो त तव्हां किथे बि वेही करे लिखणु विखणु कंदा? हा, ऐं मूंखे जेकॾहिं को अहिड़ो कमु करिणो हूंदो आहे जंहिंमें मूंखे इलाही किताब रेफर करणा हूंदा आहिनि, त पोइ हाणे सभु किताब त हेठि खणी नथी वञी सघां। पोइ हिते ई वेहंदी आहियां पंहिंजी टेबल ते वेही किताबनि मां। लाइब्रेरी में टाइम केतिरो गुज़रंदो तव्हांजो ॾींहुं? ख़बर ई कोन पवंदी आहे। अच्छा। हा, पोइ वरी जॾहिं उहो रेफरेंसिस वग़ैरह वठी छॾिया, असांजो वरी कमु रिसर्च जो आहे न मोस्टली, त ईअं न आहे त भई पोइ बाक़ी उनखे कंपाइल करणु, उन ते वेही लिखण लाइ पोइ पंहिंजे पिंघे में वञी वेहंदी आहियां आराम सां। छो जो पिंघो मुंहिंजो लाउंज में आहे, त उते रंधिणे ते बि नज़र हूंदी आहे कमकार जेको हले पियो, ऐं जेको घर जो ॿियो लुक आफ्टर आहे उहो बि सॼो थींदो पियो आहे। अगरि आउं पंहिंजे कमरे में बंदि थी वेही लिखंदसि त वरी सॼो घर रुली वेंदो हले, त उते ई वेही कंदी आहियां। सभिनी खे ख़बर आहे, रूबरू डिस्टर्ब कोन कंदा आहिनि। पर जेकॾहिं को ज़रूरी कमु आहे त ज़ाहिर सर बि करे वठंदा आहिनि। बाक़ी राति जो मुंहिंजी आदत आहे पढ़ण जी या कुझु लिखण जी, त उहो पोइ पंहिंजे बेड ते ऐं आराम सां। कुझु वक़्तु पहिरीं मुंहिंजो हिकिड़ो धकु लॻो हुअमि बैक में, त बेड न टेक कजे कोन वेही सघंदी आहियां। सही। त पोइ पलंग ते विहाणा रखी पोइ उन ते वेही, पोइ राति जा 2 बि थी वञनि, 3 बि थी वञनि, उते वेही कमु कंदी आहियां। सही। लिखंदी बि आहियां, पढ़ंदी बि आहियां। अच्छा मैडम, तव्हांजी PhD थियल आहे त बिटाई साईंअ जी शाइरीअ में औरत जो इहो ख़्यालु कीअं आयो त इन टॉपिक ते PhD कजे? को वक़्तु हो जो आउं औरतुनि जे रिसालनि ऐं औरतुनि जे सुफ़नि जी एडिटर हूंदी हुअसि। पोइ उन्हनि में काफ़ी मौज़ू अहिड़ा हूंदा हुआ जिन में मूंखे शाल थी पई शाइरीअ मां बैत ॾियणा पवंदा या कोट करणा पवंदा हुआ। पोइ जॾहिं मूं रिसाले खे चङी तरह पढ़ियो त मूंखे लॻंदो हो त हिन में जेको औरत जो रूप या इमेज आहे उहो ॿियनि शाइरनि जी भेट में बिल्कुल मुख़्तलिफ़ आहे। ॿियनि शाइरनि वटि तव्हां ॾिसंदव त आशिक़ मर्द आहे ऐं औरत जेका आहे सा महबूब आहे बसि। ऐं हुनजी सूंहं जी पई तारीफ़ थिए, हुनजे जिस्मानी बनावट जी पई तारीफ़ थिए। त
त हिन में उहा शइ कोन हुई, हिन में किरदारी ख़ूबियूं हुयूं ऐं शिकिल सूरत जी हिकु या ॿिनि सूरमियुनि जे खां सवाइ शाह साहिबु बयानु ई कोन कयो आहे, पर ऐं हर हिकु सूरमीअ में मूं ॾिठो त हिकिड़ी मुख़्तलिफ़ ख़ूबी आहे जेका हू उजागर पियो करे। मसलन मारवे में हुबुल वतनी आहे, पंहिंजनि माण्हुनि सां मुहबत आहे, उनखे हुन इस्तारो ठाहे छॾियो हुबुल वतनीअ जो ऐं पंहिंजे वतन सां मुहबत जो। ॿिए तरफ़ वरी ससु आहे त उन ते 5 सूर यका आहिनि जेके जदोजहद, क़ुर्बानी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी केतिरियूं ख़ूबियूं हिकिड़ी औरत में ॾेखारे थो। आॾो टकर टर मथां रोह रतियूं थिए, अहिड़ा अहिड़ा बैत जंहिंमें औरत जे किरदार खे हुन तमामु मज़बूत हिकिड़ो जेको असीं अॼु चवंदा आहियूं एम्पावर्ड वूमन, बिल्कुलु उहो हुनजो तस्वुरु। वरी तव्हां सुहिणी ॾिसो, एॾे ॾुखे दहशत वारे दरिया में टिपे थी, उनजो जज़्बो ॾिसो हुनजी। इहे सभु सूरमियूं जेके हुयूं उन्हनि में मूंखे जेका जेका ख़ूबी हुई और ॾाढी अट्रैक्ट कंदी हुई। पोइ मूं सोचियो त भला हीउ ॿियनि शाइरनि खां मुख़्तलिफ़ छो लिखियो आहे ऐं कहिड़ो सबबु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े शाइर जे ज़हन में हिकिड़ी तसवुरु हूंदो आहे, हुन उन औरत जे किरदार खे त ॾिनो पर उन जे ज़रिए वरी पंहिंजे समाज खे पैगाम बि ॾिना। बिल्कुलु जिदोजहद जो पैगाम आहे त ससुईअ जा सुर लिखी छॾियईं ऐं ससुईअ जे किरदार में जेके ख़ूबियूं ॿुधायईं उहे असां वरी पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त हिकिड़े औरत में उहे किरदारी ख़ूबियूं आहिनि। जिते किरदारी ख़ामी आहे, फ्लॉ ऑफ कैरेक्टर आहे, उहा लीला आहे या मूमल आहे, त उन्हनि खे बि ॾिनो अथसि। ईअं कोन्हे त को फ़रिश्तो ॾेखारिणो आहे, ज़ाहिर इंसान में ख़ूबी थिए थी, ख़ामी थिए थी। त इहे सभु शयूं मूंखे ॾाढो पसंदि ईंदियूं हुयूं, अट्रैक्ट कंदियूं हुयूं। त आउं चवंदी शाह साहिब जे ज़हन में आख़िर औरत जो तसवुरु छा आहे। बिल्कुलु पोइ उहो मूं उन्हनि 7 सूरमियुनि मां ॻोल्हियो ऐं मूं इहो हुन मां नतीजो इहो कढियो त शाह साहिबु हर हिकु सूरमीअ में हिकिड़ी अहिड़ी ख़ूबी रखी आहे जिन सभिनी खे जॾहिं गॾियूं था ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि खे त हिकिड़ी मुकमल औरत जो किरदारु अची थो वञे, जेका हुन जी नज़र में आदर्शी आइडियल कैरेक्टर आहे। हू चाहे थो त सिंध जी औरत अहिड़ी हुजे, हिन तरीक़े सां जिदोजहद करे, हिन तरीक़े सां क़ुर्बानी ॾे, हिन तरीक़े सां पंहिंजे वतन लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ, पंहिंजे बुर्दबार बि थिए त वरी सैक्रिफाइसिंग बि थिए, पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघे। ससुई खे दुनिया जान झलियो पर उहा निकिरी पई। बिल्कुलु सुहिणी आहे, कंहिंजी कोन ॿुधई, दरिया में टिपी पई। त इहे हुन जा पंहिंजा फ़ैसिला आहिनि। औरत खे इहो फ़ैसिले जो हक़ु जेको आहे उहो ॾिए थो, हू एम्पावर थो करे, हू मॉरली ॼण त सिंधी औरत खे बूस्ट पियो करे त तव्हां हीअं बि करे सघो था। वाह, त इहे सभु शयूं मूंखे इलाही पसंदि ईंदियूं हुयूं ऐं पोइ आउं आस्ते आस्ते उन्हनि ते सोचींदी रहंदीसि। पोइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो मूं सोचियो हाणे हिन ते बाक़ाइदे रिसर्च कई मूं हुन ते त इहो जी। टोटल केतिरो तव्हांखे अरसो लॻो इहो सभु करणु? मूंखे 3-3.5 साल लॻा। मुंहिंजा ॿार तॾहिं नंढा हुआ। ऐं मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो नंढड़ो जेको शहमीर आहे उहो 2.5-3 सालनि जो हो। 83 जी पैदाइश आहे, 86 में मूं रजिस्ट्रेशन कराई। त आउं जॾहिं लिखणु वेहंदी हुअसि या हुन ते रिसर्च कंदी हुअसि घर में वेठे, पंहिंजे हस्बैंड खे चवंदी हुअसि हिनखे थोरो ॿाहिरि वठी वञो। माउ में जीअं ॿार चंबड़ आहिनि न, त रोज़ु हुनखे आइस्क्रीम खाराइणु वठी वेंदो। बहानो इहो कंदो त हल तोखे आइस्क्रीम खाराए। पोइ जॾहिं मुंहिंजी PhD ख़तमु थी, 6-7 सालनि जो थी वियो, पोइ वरी ॿाहिरि वञणु बंदि कई। कॾहिं चयो पप्पा हाणे मूंखे आइस्क्रीम ई नथो खाराए, मूंखे ॿाहिरि वठी नथो वञे। सही। त पोइ हाणे ॿुधाईंदी आहियां त छो तोखे आइस्क्रीम लाइ। ईअं नंढड़नि ॿारनि हूंदे मूं इहो पढ़ाई कई ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे एॾी PhD जी जेका पढ़ाई आहे असां केॾी या रिसर्च आहे केॾी दिमाग़ी कमु आहे। बिल्कुलु हलणो घुमणो फोकस्ड रही करे माण्हू करे थो। ऐं इन उमिरि में जॾहिं नंढा ॿार हुजनि ऐं तव्हां एॾे ॾुखे वक़्त में चूज़ कयो तव्हां ऐं प्रोजेक्ट बि वरी चूज़ कयो त उहो बि अहिड़ो ॾुखियो, उहो बि अहिड़ो जेको हिकिड़ो तमामु फोकस पियो घुरे, फुल टाइम डेडिकेशन। न सिर्फ़ु असांखे औरत जी सॼी हिस्ट्रीअ खे ट्रेस करणो हो। सिंध में औरत मूं वटि हिते किताबु पियो आहे सिंधी विमेन थ्रू द एजिस। हाणे उन किताब में सम्झो त बिल्कुलु जेको इब्तदाई वेदनि जो ज़मानो आहे उन खां वठी महाभारत जो ज़मानो, उन खां वठी जेको औरत जो तसवुरु असांजे सिंध जे हवाले सां मिले थो उहो मूं उतां कढियो। उन खां पोइ सॼी मशरिक़ जी तारीख़ खां पोइ वरी मग़रिब जी तारीख़ ते आयसि। यूरोप में, कम्युनिस्ट मुल्कनि में, सोशलिस्ट मुल्कनि में औरत जो तसवुरु छा आहे, उन्हनि जी शाइरी में छा आहे, इंडिया जी शाइरी में छा आहे, हिंद सिंध जो बैकग्राउंड जेको आहे सो कल्चरल साॻियो आहे। त हुनमें हिंद जी औरत कीअं हुई, सिंध जी औरत कीअं हुई, बिल्कुलु, ऐं कहिड़ा रस्मूं रिवाज कल्चरल
एस्पेक्ट्स ऐं शयूं आहिनि जेके सिंध जी औरत खे ॾाढो ईंदियूं रहियूं आहिनि, हुन में हुनखे कहिड़ी पज़ीराई मिली आहे या केतिरो हुनखे ॾुखियो वक़्तु मिलियो आहे, इहे सभु शयूं करण लाइ तमामु घणो पढ़णो पवंदो। ऐं मूं वरी साइंटिफिक मूं एंथ्रोपोलॉजिकल बि हुनजी नज़रियो स्टडी कई त इंसानी तारीख़ में औरत शुरू खां वठी मादरी समाज रहियो आहे, मैट्रियार्कल सोसाइटी रही हुई असां वटि सिंध में। को ज़मानो हो धरती माता या मदर गॉडेस इन जो तस्वुर हो, जी जी, पोइ उहो कीअं बदिलियो, मुंहिंजे दड़े जी औरत जंहिंखे चइजे, हा, पोइ पिदरी समाज थियो, इहे सॼो पढ़णो पियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे दड़े वञी वरी उते जेके शयूं हुयूं उहे ॾिसणियूं पियूं, त उहो दौरु ॾाढो जीअं चइबो आहे न सॼो वक़्तु बसि माण्हू मसरूफ़ रहंदो हो, ऐं ॿारनि खे बि ॾिसणो पवंदो हो, घर खे बि ॾिसणो पवंदो हो। ॾुखियो वक़्तु हो, पर थी वई आहे PhD थी करे वरी तव्हां हिकिड़ो ॾिसो त सिंध ते ॼण हिकु क़िस्म जो तव्हांजो एहसान ई चइजे त इहो तव्हां कयो आहे। सिंध जो हुते एहसान, हा सिंध जो त आहे, पर हीउ जेको हिस्ट्रीअ में इन क़िस्म जो कमु और अहिड़ा कम तारीख़ी कम हूंदा आहिनि जंहिंजी वजह सां एटलीस्ट हाणे इहो आहे जीअं तव्हां चयो त नंढे हूंदे तव्हां उन वक़्तु एॾा ऑप्शन्स कोन हुया, पर हाणे तव्हां इहे कम करे अॼु जे यंगस्टर्स वटि घणा ऑप्शन्स तव्हां जहिड़नि माण्हुनि क्रिएट कया आहिनि। हाणे असां अगरि ॾिसूं त असां वटि पढ़ण जे लाइ बिटाईअ खे सम्झण जे लाइ घणो कुझु मवाद आहे, अॻे एतिरो हूंदो न हुयो। त ऐं वरी इन हवाले सां तव्हांजो जेका सॼी जदोजहद हुई त तव्हां नंढे हूंदे खां वरी जीअं तव्हां चयो त माहौल त तव्हांखे सुठो मिलियो, पर अॼु फ़हमीदा हुसैन अॼु जी सिंध जी औरत न्याणीअ जे लाइ मुंहिंजे लाइ हिकिड़ी सोर्स ऑफ इंस्पिरेशन आहे। पर फ़हमीदा हुसैन जॾहिं नंढड़ी हुई, जॾहिं यंग हुई, त उनजी सोर्स ऑफ इंस्पिरेशन छा हुई? का औरत हुई, को मर्द हुयो, या को अहिड़ी फिगर हुई, या भिटाई हुयो, केरु हो? भिटाई त पोइ वॾी उमिरि में पोइ पढ़ियो, पर असां मुंहिंजो इंस्पिरेशन हमेशह मुंहिंजो बाबा रहियो आहे। उहो एतिरो पढ़ाई लिखाई जे हिसाब सां बि ऐं हूअं बि महिनत करण जे हिसाब सां हुनखे असां कॾहिं बि वांदो वेहंदे कोन ॾिठो। एतिरे क़दुरु जो असांखे सॼो ॾींहुं पंहिंजा ॿ नौकरियूं करे वापसि ईंदो हो, पहिरीं स्कूल में वेंदो हो, पोइ वरी डिक्शनरी ऑफिस में रिसर्च जो कमु कंदो हो डिक्शनरी ते, उनखां पोइ अची असांखे पढ़ाईंदो हो। सॼो जेको होमवर्क आहे माशाल्लाह भाउर भेण मूं तव्हांखे ॿुधायो त सभिनी खे पढ़ाईंदो, सभिनी खे उन बारे में ॿुधाईंदो हो, पंहिंजे सब्जेक्ट्स जे बारे में। उनखां पोइ जेको वक़्तु मिलंदो हुओसि उन में बि मुंहिंजी माउ जी पूरी मदद कंदो हो। जेको आइडियल मां चवां थी न, इन करे जो हू हुनखे असां हमेशह अम्मा सां गॾु घर जे कमनि में बि मदद कंदे ॾिठो। मुंहिंजी माउ ज़ाहिर ॿार घणा हुआ, राति जो जाॻंदी हूंदी, सवेर उथंदो हो, चांहि काढ़ींदो हो। अॻे ज़माने में हीअं त बोतलुनि में या हुन में दॿनि में खीर थो अचे, खीर वारो ईंदो हो, हुन खां 6 बजे खीर वठी चांहि चाढ़े चांहि जो कोप खणी पोइ ठारींदो मुंहिंजी माउ खे। त उथी त वरी उथंदी, पोइ ॿारनि असां सभिनी ॿारनि खे बाबा तयारु कराईंदो, अम्मा तेसि ताईं नाश्तो, मतिलबु शान बशान करे सॼा ॿई बार। इहो जेको मर्द जो किरदारु आहे न, इहो असांजे समाज जी वॾे में वॾी ज़रूरत आहे। औरत ऐं मर्द जी बराबरी जी जॾहिं असीं दावा था करियूं, असीं चऊं था त मर्द बि पंहिंजे ॿारनि जी परवरिश में थोरे घर जे कमनि कारनि में जेतिरो थी सघे, ऐं इन्हनि कमनि खे लेबलाइज़ न कजे, हीअ औरत जा कम आहिनि, मर्द जा कम आहिनि, कम आहे ॿिन्हिनि जा। रधण पचाइण या सिबण भरण जेको औरत जो सम्झियो वञे थो, मर्द जेको आहे सो दर्जीब सां वटि मर्द आहिनि, कुक जेके आहिनि से बि मर्द आहिनि, उते करण लाइ तयारु आहिनि, छो जो उते मुआवज़ो थो मिले, ऐं घर में औरत जे कम खे ज़ीरो। इहो त तुंहिंजो कमु आहे, इहो त रधण तुंहिंजो कमु आहे। माण्हू चवंदा आहिनि त भई हीअ जेका आहे मुंहिंजी ज़ाल कुझु नथी करे, घर वेठी आहे, कुझु नथी करे कीअं? सुबुह जो उथे थी, फजर जो ऐं आधी सभिनी जे सुम्हण खां पोइ बि सुम्हे, पोइ बि तव्हां चओ था कुझु नथी करे। हाउस वाइफ चवंदा आहिनि त अनपेड आहे, पर 24 आवर्स जी जॉब आहे, जेका हिकिड़ी वर्किंग वूमेन जे हवाले सां घणो कमु करे थी पई। हुन में उन्हनि खे वीकेंड्स हूंदा आहिनि, मोकल हूंदी आहे, को मुआवज़ो हूंदो आहे, पर हाउस वाइफ जी त न का वेकेशन हूंदी आहे न को मुआवज़ो हूंदो। बिल्कुलु। त उन में अगरि मर्द हुन जो साथ ॾिए त आउं सम्झां थी ॿारनि ते ॾाढो मुस्बत ऐं पॉज़िटिव असरु पवे थो। असांजी फैमिली में असां सभई भाउर भेणूं अगरि कामयाबु आहियूं, उनजो सबबु इहो आहे त असां पंहिंजे माउ पीउ खे ॾाढो पाण में मुहबत प्यार सां हलंदे ऐं हिक ॿिए जी मदद कंदे ॾिठो। ऐं घर में अहिड़ो माहौल अगरि ॿारनि खे ॾिजे त ॿार बि मस्बत सोच वारा थियनि था। सही। ऐं ॿार पोइ शौरी तरह न सही, गैर शौरी तरह माउ पीउ खे ख़ुशि करणु चाहींदा आहिनि।
या उन ॾींहुं हूंदी त आउं इहो ई कंदी हुअसि त मतिलबु सुठी रिज़ल्ट ईंदी त बाबा ख़ुशि थींदो। सही। त इहा शइ जेका आहे इहा ॿार में इहो अहसासु हूंदो त छो त मूंखे मुंहिंजा माउ पीउ ख़ुशि कनि था, मुंहिंजी हर फरमाइश पूरी कनि था त मूंखे बि उन्हनि खे ख़ुशि करिणो आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त मां पंहिंजी माउ जे लाइ हे कयां, मुंहिंजी दिलि थी चवे त को तोहफ़ो ॾियां। त इहे इमोशन्स, इहे फीलिंग्स जेके हूंदियूं आहिनि, इहे इनपुट नथा करे सघो तव्हां पंहिंजे ॿार खे। उन्हनि खे ॾिसंदा आहिनि त पोइ क्रिएट थींदियूं आहिनि, पोइ उहा मोहबत बि क्रिएट थींदी आहे। त अक्सर ईअं हूंदो आहे त माइरुनि सां ॿार घणो अटैच हूंदा आहिनि, पर अक्सर वालिद पीउ बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके माउ जी दिलि रखंदड़ हूंदा आहिनि, जंहिंजी वजह सां पोइ उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी कैरेक्टर हूंदो आहे। असांजे बाबा त शौरी तरह छोकिरियुनि खे ख़ासि करे न्याणियुनि खे जी जी अॻिते आणण जो ख़्यालु हुअसि, जंहिंजे करे हुन असांखे वधीक पुटनि खां वधीक पालियो, सुठी तरह पुटनि खां वधीक भायो। बल्कि कॾहिं कॾहिं को भाउ को इतफ़ाक़ी कंहिं ॻाल्हि तां दड़को ॾींदो त चवंदो ख़बरदार मुंहिंजी धीउ खे दड़को ॾिनो अथई। यानी इहे वॾो भाउ उनखे मना कंदो, चवंदो त न्याणियुनि जे मथां ख़बरदार जो तव्हां का ज़ोर सां ॻाल्हायो आहे। त उहा सोच जेका आहे सा मूंखे हुनखे हिकिड़े आइडियल तौरु मञाए थी। जी। त पोइ अच्छा, ऐं तव्हांजी छा था सम्झो त अहिड़ी कहिड़ी पहिरियों को मेडल हुजे या पहिरीं का अहिड़ी ख़ुशी, पहिरीं का अहिड़ी ट्रॉफी हुजे, को रिवॉर्ड हुजे जेको तव्हां पंहिंजे पीउ सां शेयर कयो हुजे, उहो मोमेंट यादगार हुजे? त फस्ट टाइम मां हिकु फस्ट टाइम आउं शायदि मुंहिंजे ख़्याल में 6-7 क्लास में हूंदसि त मूं हिकिड़ी डिबेट में मूंखे सेकेंड प्राइज़ मिलियो। अच्छा। फस्ट कोन मिलियो, पर मुंहिंजे लाइ उहो सेकेंड प्राइज़ नंढे ॿार जे लाइ वॾी ॻाल्हि आहे। पोइ ॾाढी ख़ुशि थी वियसि। मूंखे बाबा हुन ते वरी अलॻि पंहिंजे तरफ़ां प्राइज़ ॾिनो त तूं खटे आई आहीं ऐं पहिरियों नंबर न अचण ते तूं मायूस न थी थिए, ॿिए दफ़े तूं पहिरियों नंबर ईंदी हिमथाइण लाइ। हा हा, पर उहा ख़ुशी इहा ज़रूरी आहे, इहा हिमत ॾियणु या करेज करणु, इनकरेज करणु ॿार खे ॾाढो ज़रूरी आहे जेको। त तमामु मैडम तव्हांजी लख थोरा महिरबानियूं, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं एॾी इंफॉर्मेटिव कचहरी, एॾो इंफॉर्मेटिव टाइम घटि आहे न त तव्हां सां वेही ॻाल्हाइजे त ॾींहंनि जा ॾींहं, रातियुनि जूं रातियूं गुज़री वेंदियूं। थैंक यू सो मच। नाज़रीन, मैडम फहमीदा हुसैन साहिबा सां ॻाल्हायोसीं ऐं तमामु दिलचस्प कचहरियूं रहियूं ऐं उमेदु आहे त तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो। मां त ॾाढो इंजॉय कयो ऐं मुंहिंजी दिलि कोन थी चवे पई त मैडम सां कचहरियूं ख़तमु कयूं ऐं प्रोग्राम जो पर इख़्तिताम जो टाइम अची वियो आहे। सो ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़े नए चमकंदड़ सितारे सां गॾु हाज़िर थींदसि। तेसिताईं इजाज़त ॾियो पंहिंजी होस्ट बाख़ पीरज़ादा खे। अल्लाह।